थी वियो न दुआ कर त 2-3 अरब रुपया असांखे मिलंदव करे जेको ईंदो वेंदो कमु थींदो वेंदो मुंहिंजा अदा मां सम्झां थो कड़ियो रोड आहे पर हिकिड़ो हिन तालुके में 3 रोड हिन महिल ठहनि था जंहिंजी लाॻियत जे ॾिसंदे त अरब ते अचे पहुती आहे कोरोना वायरस जेको आहे निकितो आहे कराची में उन जे लाइ सिंध हुकूमत कहिड़ा उपाउ वरिता इहा ख़बर सिंध हुकूमत खे आहे मां कल्ह ख़बर पई इन जी फतवा मां न ॾेई सघंदो आहियां मौजूदा ज़रूरी पैदावार जे हवाले सां जेका ज़रूरी पाणी में तमामु घणी किल्लत आहे खोट आहे हिन खां अलावा तुरत हींअर ताईं जेका घाटी जे हवाले सां के बि उपाउ न वरिता हुया नई कोई पाणी ज़रूरी जे हवाले सां हुकूमत मिली जुड़ी वई आहे उन हवाले तव्हां छा चवंदा में हिकिड़ी मीटिंग थी जंहिंमें मां वज़ीर साहब बि हुयो असां बि हुयासीं जेको नओं वज़ीर साहब सियाल साहब उन असां ॾिठासीं सॼी डिटेल असांजे साम्हूं जेका आई आहे त असांजे टेल खां वठी मुंड पहिरें वाटर खां वठी चवां खणी ईअं आख़िरी वाटर त सभु पंहिंजे किताब खां वधीक था हलनि बेसिक इशू इहो थो अचे खोट जेका असांजे सिंध में थी थिए उहा असां पाण ई था खोट कयूं उहा असांजी इहा शइ हुन में तइ थी आहे जेके वाटर कोर्स भॻल आहिनि ऐं जेके वाटर कोर्स पंहिंजी इंचनि खां मथे था वहनि उहे उन्हनि खे रेक्टिफाई कयो वञे इहा कोशिशि आहे सर वफ़ाक़ी हुकूमत जे हवाले सां आवाम खे रिलीफ न ॾेई सघी आहे ऐं हिन खां अलावा जेका नवाज़ शरीफ़ जो मुस्तक़बिल छा था ॾिसो हिन हवाले सां पीटीआई जी हुकूमत पीटीआई बाबा धिके सां आई आहे धिके सां वेंदी सो उन जो चवंदा आहिनि न वाली वारिस कोन्हे न अबो ॾाढो अथसि सर साईं तव्हां जे टेम ते पंहिंजो एमपी हुयो 2.5 करोड़ रुपया जो पासो गाजी सिटी खे ॾिना तव्हांजी महिरबानी जी जी हुन में ॿिए वार्ड जो कमु मुकमल थी चुको हुयो पहिरियों वार्ड अञा उहो रहियल आहे उन बारे में छा चवणा भई मुंहिंजा त मां ॾिना इहे पैसा महिरबानी ई असांजे लीडरशिप जी जंहिं उन्हनि ॾिना असां कोन ॾिना पर इहे पैसा जेके आया आहिनि सो शायदि 5 सालनि जी ADBP में आयल आहे ठीकु आहे 3 साल शायदि बाक़ी 2 सालनि में जेको रहंदड़ कमु आहे उन पूरो करिणो अथनि ॿिए वार्ड लाइ 3 करोड़ जी दुनिया जी 13 सालनि ॿिए वार्ड लाइ 3 करोड़